नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। राजकोट जी सब रजिस्ट्रार ऑफिस में लगी भाए। राजकोट में आयल सब रजिस्ट्रार ऑफिस में सुबुह जो लगल ज़बरदस्त भाए में ऑफिस में रहियल घणा ही दस्तावेज़ सड़ी करे रख थी विया हुआ। हिम्मतनगर में हत्या कंदड़ तांत्रिक थियो गिरफ्तार। हिम्मतनगर जे ॻोठ में घर जी ज़मीन में सोन ऐं ज़वेरात हुअण जो चई करे हुन जी विधि कराइण जे बहाने जुवान जो क़त्ल कंदड़ तांत्रिक खे पुलिस पारां गिरफ्तार कयो वियो हुओ। मोरबीअ में फायरिंग करे हत्या कंदड़ 6 थिया अरेस्ट। मोरबीअ जे पंचासर ॻोठ में फायरिंग करे जुवान जी हत्या करण जी वारदात में मोरबी पुलिस पारां हत्या कंदड़ 6 आरोपियनि खे गिरफ्तार कयो वियो आहे। दिल्ली में अन्ना हज़ारे वरी शुरू किया उपवास। दिल्ली में अन्ना हज़ारे वरी हिकु दफ़ो सरकार जे साम्हूं उपवास शुरू कया आहिनि। अन्ना जे आंदोलन में हज़ारे कुर्मी अचण जी दहशत ते पुलिस पारां सुरक्षा जो पुख्तो इंतज़ाम कयो वियो आहे। छहनि राज्यनि में राज्यसभा जे चूंडुनि जो थियो वोटिंग। राज्यसभा जी 25 सीटुनि लाइ अॼु 6 राज्यनि में वोटिंग कयो वियो हुओ। इन खां अॻु में गुजरात सहित 33 सीटूं बिन हरीफ़ ज़ाहिर थियल आहिनि। बाद में थियो एक शाम शहीदों के नाम प्रोग्राम। अहमदाबाद सहित सॼे राज्य में शहीद दिवस का हिकु रात अॻु में एक शाम शहीदों के नाम प्रोग्राम थियो हुओ, जंहिंमें शहीद जे परिवारनि जो सन्मान कयो वियो हुओ। वडोदरा जिला पंचायत जो बजट थियो मंजूर। वडोदरा जिला पंचायत में विपक्ष भाजपा पारां ढोल नगारा ऐं वाजिंत्र वजाए करे
विरोध करण ते कांग्रेस बहुमतीअ जे ज़ोर ते नए नाले जो बजट मंज़ूर करे छॾियो हुओ। वडोदरा जी कोर्ट में वकीलनि जी अञा ताईं हले थी हड़ताल। वडोदरा जी कोर्ट में तोड़फोड़ कंदड़ वकीलनि जे साम्हूं फ़ौजदारी फ़रियाद खां पोइ हड़ताल ते हली रहियल वकीलनि जी 5 ॾींहनि खां हड़ताल हली रही आहे। राजकोट में कार्बाइड सां अंब पचाईंदड़ व्यापारियुनि ते तबाही। राजकोट में महानगर पालिका जी हेल्थ टीम कार्बाइड सां अंब पचाईंदड़ व्यापारियुनि ते दरोड़ो पाए करे हज़ारे किलो अंबनि जो नाश कयो हुओ। गुजरात विधानसभा अध्यक्ष जे साम्हूं अविश्वास जी दरखास्त। गुजरात विधानसभा में कांग्रेस जे 3 विधायकनि खे सस्पेंड कंदड़ अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदीअ जे साम्हूं विपक्ष कांग्रेस पारां अविश्वास जी दरखास्त पेश कई आहे। अहमदाबाद में 18 साले जी नींगरीअ कयो आपघात। अहमदाबाद जे सैटेलाइट में रहंदड़ 18 सालनि जी नींगरीअ 6 माले तां पाण खे किराए करे सुसाइड करण ते पुलिस पारां सुसाइड नोट कब्ज़े करे तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। भावनगर में बाइक चोरी कंदड़ 2 जुआन थिया गिरफ्तार। भावनगर में आयल सरकारी सर्टी हॉस्पिटल जे पार्किंग में बाइक जी चोरी कंदड़ 2 जुआननि खे पुलिस अरेस्ट करे तहक़ीक़ात शुरू कई आहे। अहमदाबाद में इंदर भोजवाणीअ जी मल्हाई वई जन्म शताब्दी। अहमदाबाद जे कुबेर नगर में साहित्यकार इंदर भोजवाणीअ जी जन्म शताब्दी ॾाढे ही शान ऐं अदब सां मल्हाई वई हुई। असांजो दोस्त कीमत मोटवाणी जीअं मां तव्हांखे ॿुधायो त असां दौलत माखी जा खे सिंधी गब्बर चवंदा आहियूं, तीअं कीमत मोटवाणी जो कद बुत ॾिसी हिननि खे रज़ा मुराद चवंदा आहियूं। रज़ा मुराद कद ऐं बुत ऐं आवाज़ बि उहो ई रज़ा मुराद जहिड़ो अथनि। अर्ज़ु बि कंदुसि त इहो फोटो फ्रंट पेज में ज़रूरु अचणु खपे, पोइ असीं फेसबुक ते रखंदासीं ऐं दुनिया खे ॾेखारींदासीं त हिकु अधीअ जो ॿी अधी सत्कार करे रही आहे।
इन कार्यक्रम जी हिकिड़ी नंढड़ी झलक ॾींदे लाल गोनानी जी ऐं सभु मुंहिंजा प्यारा भाउ भेण, असां सभु सिंधी आहियूं ऐं सिंधियत लाइ असांखे हमेशह जागृत रहणो पए ऐं कमु करिणो आहे। सिंधियत खे बचाइण लाइ असांखे जेको टिनि शयुनि जो ध्यानु रखणो पए, पंहिंजी सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति ऐं सिंधी शिक्षा, इहो हिकु त्रिवेणी संगम वांगुरु असांखे इन जो कमु करणु खपे। ऐं सिंधी ॿोलीअ लाइ ख़ासि करे सभिनी खां वधीक जेको महत्व जो कमु कंदा आहिनि उहे साहित्यकार ऐं कवि कंदा आहिनि। ऐं कवियुनि लाइ त ईअं चयो वियो न, जिते न जहाँ न पहुचे रवि वहाँ पहुचे कवि। मां हिकिड़ी इंद्र देव भोजवाणी जी हिकिड़ी मां शायरी ॿुधाईंदुसि तव्हांखे। तवी गुरु जो आहे, तवी गुरु जो आहे, हुजना तराना, हुजना ज़बाननि ते पंहिंजा फसाना, अवां वटि सरकार छा न छा आहे। क्या करे हे फॉर्मेलिटी ना है, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण चाहे पर वचन न चाहे। हे हिकिड़ो नंढो असां वचन था कयूं, जेको चवां थो असां सभु गॾु चवंदासीं। मां अॼु खां पोइ कंहिं बि सिंधीअ सां घर में चाहे ॿाहिरि, धंधे में चाहे नौकरी ते, दुनिया जे कंहिं बि कुंड में सिंधीअ में ॻाल्हाईंदसि। पंहिंजी ॿोली, पंहिंजी विरासत, पंहिंजी तहज़ीब जो मान मथां कंदसि। महिरबानी। भरूच में सिंधी समाज पारां चेटीचंड जी मची धूम। भरूच में आयल झूलेलाल मंदिर में सिंधी समाज पारां चेटीचंड जी धूम मची हुई। झूलेलाल जे वंशज मनीष साईं सभिनीनि खे आशीर्वाद ॾिना हुआ।
अजमेर में झूलेलाल जो निकतो शाही सरगस। अजमेर में सिंधी समाज पारां चेटीचंड धामधूम सां मल्हायो वियो हुओ। इन मौके ते झूलेलाल जी शाही सवारी कढी वई, जंहिंमें हज़ारे सिंधी गॾु थिया हुआ। छो न झूमा नचा, छो न मौजू कया, छो न छेड़ियूं हणा, आयो चेटी चंड, छो न गीत गाया, छो न खुशियूं कया, छो न झुमरियूं पाया, आयो चेटी चंड। अजमेर जी नगरी सजिया, सजी वियो झूलण जो धाम, जगमग झूलण जी जोति जगिया, नारो लॻो सरियाम, चेटीअ जे चंड सबके लख लख बधायूं, झूलण जे मेले जूं सबके लख लख बधायूं, चेटीअ जे चंड जूं सबके लख लख बधायूं, झूलण जे मेले जूं सबके लख लख बधायूं। धमालिया लगी छा महफिल सजी, हर पासे खुशी मौजा ही मौजा, बहराणे साहिब जो स्वागत करण आया प्रेमी सजण, आयो झूलण जूं फौजा, पंजड़ा गाए लालण साईं जा, अखो सबई पार लाल साईं जी सेसा विराए, भाग पंहिंजो ठार, चेटीअ जे चंड सबके लख लख बधायूं, झूलण जे मेले जूं सबके लख लख बधायूं, चेटीअ जे चंड जूं सबके लख लख बधायूं, झूलण जे मेले जूं सबके लख लख बधायूं। कच्छ में खेत तलावड़ी कौभांड में कानूनी कार्यवाही। कच्छ में खेत तलावड़ी सिर्फ़ कागर ते ठाहे करे लखे रुपयनि जो भ्रष्टाचार करण ते आख़िर एंटी करप्शन ब्यूरो पारां कानूनी प्रक्रिया शुरू कई वई आहे। भुज में पावर फिटनेस जिम कई वई सील। कच्छ जे भुज में आयल पावर फिटनेस जिम गैर क़ाइदेसर ठाहिण में आई हुअण जो खुलण ते नगर पालिका पारां जिम खे सील हरण में आया हुआ। अदाणी ग्रुप जे ड्रेज़र मांथी करोड़नि जी चोरी। मुंद्रा खां भावनगर समुंड जे ड्रेज़िंग करण लाइ वियल अदाणी ग्रुप जे ड्रेज़र मां केतिरा बदमाश करोड़े रुपयनि जो सामान लुटे वञण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे।
बचाऊ जी विज ऑफिस में थी शराब जी महफ़िल। बचाऊ में आयल सरकार बिजली ऑफिस में अमलदारन शराब जी महफ़िल कयल जो वीडियो सोशल मीडिया में वायरल थियो आहे। कच्छ में 24 कलाकनि में आया भूकंप जा 8 आंचका। भूकंप जी 5 फॉल्ट लाइन वारे कच्छ में रोज़ भूकंप अची रहा आहिनि, तॾहिं आख़िरी 24 कलाकनि में भूकंप जा 8 आंचका अचण ते माण्हुनि में दहशत फैलिजी आहे। कच्छ में बोर्ड जे एग्ज़ामनि जे लाइ शागिर्दनि में थी घबराहट। दर्जे 10 जी एग्ज़ाम हली रही आहे, तॾहिं मैथ्स जो पेपर हार्ड निकिरण खां पोइ अंग्रेज़ी जो पेपर पिणु हार्ड निकिरण ते कच्छ में 887 शागिर्दनि एग्ज़ाम ॾियण खां परे रहिया हुआ। कच्छ में पुट जे साम्हूं पिता खया आख़िरी श्वास। कच्छ जे अबड़ासा में रोड एक्सीडेंट थियण ते पंहिंजे पुट जी नज़र जे साम्हूं ई पिता आख़िरी साह खणण ते ग़मगीनी छाइजी वई हुई। कच्छ में मंदिर जे मुद्दे ॿिनि जातियुनि में थियो झगड़ो। कच्छ जे भुज पासे जे ॻोठ में आयल मंदिर जे मुद्दे मंदिर जे पुजारी ऐं ॻोठ जे माण्हुनि जे विच में थियल झगड़ो वधण ते समाधान जा प्रयास कया विया आहिनि। भुज तालुके जे सरपंचनि जो मिलो सम्मेलन। कच्छ जे भुज में तालुके जे सरपंचनि जो सम्मेलन मिलियो हुओ, जंहिंमें सरपंचनि खे क़ाइदे जी ॼाण ॾेई करे कमु करण जी ट्रेनिंग ॾियण में आई हुई। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।